लाइव तो हले पियो मूंखां को वठी न इहा त मां हिन ॻाल्हायूं था पाण लाइव हले थो पियो मोबाइल कंहिंखे ॾियां थोरो कनेक्ट थी वठे खैरपुर जो साईं जेको आहे हबीब पठान बाबा तासरा तकड़ में जो मेहरबानी सर अचो सर अचो भले मोस्ट वेलकम अचो अचो बिल्कुल अचो बिल्कुल जी सर सर उल्फत जेको आहे डिस्ट्रिक्ट ऑर्गेनाइजर नरसपत साहब बिल्कुल बिल्कुल वालेकुम सलाम हाँ सर सर असल में जो अॼु जो असांजो एहतजाज आहे जेको अॼु जो असांजो एहतजाज आहे उहो आहे प्राइमरी पोस्ट जी अपग्रेडेशन जेका सभिनी सूबनि में बि थी चुकी आहे ऐं हिते बि अलहमदुलिल्लाह हाणे जेकी नई रिक्रूटमेंट आहे असांजे दोस्तनि जेके नवां दोस्त अचनि था उहे बि 14 में अचनि था लेकिन बदकिस्मती सां सर असां जेके हूं सीनियर जेके 8, 10 या 15 सालनि खां वठी हिते ठीकु आहे सर हा सर मोस्ट सभु ॿाहिरि आहियूं 10 जेके असां तक़रीबन 7, 8, 9, 10 सालनि खां वठी 15 सालनि ताईं जेके उस्ताद पंहिंजी ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि था बदकिस्मती सां उहे नओं ग्रेड में आहिनि जेका सरासर नाइंसाफ़ी आहे इन करे गवर्नमेंट ऑफ जेकी रिक्रूटमेंट पॉलिसी आहे फेब्रुवरी 21 फेब्रुवरी जेका पास कई उन ते पंहिंजो अमल करे ऐं फौरी तौर ते फिन जे उस्तादनि खे अपग्रेडेशन जो नोटिफिकेशन जारी करे भई रोज़ जा आसरा दिलासा से अपग्रेडेशन थिए थी पई नथी थिए ईंदी थिए उहा जेको आहे आसरनि में न रहे असांखे नवां दोस्त अचनि था पिया अलहमदुलिल्लाह उहे 14 में जॾहिं असां जेके सीनियर आहियूं 10, 15 साल सर्विस आहे असांजी ऐं असां वरी बदकिस्मती सां 9 में इहा त सरासर नाइंसाफ़ी आहे पोस्ट अलहमदुलिल्लाह ॿिनि सूबनि में बि अपग्रेड थी चुकी आहे KPK में पंजाब वग़ैरह में बि ऐं फेडरल में बि त सिंध जी पोस्ट प्राइमरी उस्तादनि जी पोस्ट खे बि फौरी तौर ते रेगुलर कयो वञे ऐं उन सां गॾु जेको आहे 2021 जी पॉलिसी तहत असांखे जेके प्रमोशन आहिनि PST टू JEST 50% प्रमोशन जेके आहिनि प्राइमरी उस्तादनि खे ॾिना विया उहो पॉलिसी में वाज़े लिखियो पियो आहे ऐं जेके नवनि दोस्तनि खे ऑर्डर मिलनि था उन में बि इहो ज़िक्र आहे तव्हांखे 2021 जी पॉलिसी तहत ई तव्हांखे जेको आहे रेगुलराइज़ कयो थो भर्ती कयो थो वञे लेकिन बदकिस्मती सां प्राइमरी उस्तादनि खे प्रमोशन नथा उनजा DPC जा लेटर त निकिरनि था लेकिन उन ते अमल नथो थिए इन करे इहो मुतालबो रखूं था फौरी तौर ते 50% जेके पोस्टूं आहिनि उहे प्राइमरी सीनियर प्राइमरी उस्तादनि खे ॾिनियूं वञनि नई रिक्रूटमेंट पॉलिसी भर्ती खां अॻु में 50% प्राइमरी उस्तादनि खे JST जी पोस्टनि ते प्रोमोट कयो वञे ऐं उनखां अलावा जेको आहे प्राइमरी जी पोस्ट खे फौरन अपग्रेड कयो वञे ऐं टियों जेको असांजो जेको मुतालबो आहे उहो आहे डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलराइजेशन केतिरनि सालनि खां हीअ जेकी रेगुलर पोस्ट आहे असांखे कॉन्ट्रेक्ट ते भर्ती कयो त उन्हनि खां पोइ रेगुलर करण खां पोइ असांजी 3-4 साल जी जेकी सीनियरिटी आहे उहा जेको आहे कई अथनि इन करे सर्विस में काउंट था कनि उन करे असांजी सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे ख़ासि करे साईं सरदार शाह साहिबु बहितरीन इंसान आहे साईं अकबर साहिब बि ज़बरदस्त इंसान आहिनि असां ख़ुशकिस्मत आहियूं जो असांखे सुठो सेक्रेटरी ऐं सुठो एजुकेशन मिनिस्टर मिलियो आहे उन्हनि मां इहा ई उमेद आहे त उहो असांखे डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर कंदा ऐं उन सां गॾु असांखे प्रमोशन भी मिलंदो ऐं उमेद था कयूं त साईं अकबर साहिबु अॼु नोटिस वठी अॼु ई असांजो जेको अपग्रेडेशन जो जेको लेटर आहे उहो कढाईंदो हींअर बिल्कुलु वेहो हे तव्हां ॾिसंदा हूंदव त हिते जेके टीचर्स आहिनि उहे जमा थियणु शुरू थिया आहिनि काफ़ी अचनि था पिया हींअर थोरो सेटअप ठाहियूं था पिया हुन में थोरी डिस्टर्बेंस आहे हल्की फुल्की तव्हां ॾिसंदा हूंदव अञा काफ़ी काफ़िला मुख़्तलिफ़ ज़िलनि में अचनि था पिया पंधु परे हुयो राति जो टाइम हुयो इन करे काफ़ी न निकिरी सघिया हुया अॼु अचनि था पिया ऐं हींअर तव्हां ॾिसंदा हूंदव उस्ताद विहणु शुरू कया हेॾां बि तव्हां ॾेखारियो बाबा बि हा साईं हा वेहो हूंदा साईं जेको आहे मां हेॾे थो वञा साईं ॾे ॻाल्हाइणु वेहूं था ॻाल्हायो हले थो तूं लाइव ॻाल्हायो हूअं त घणो था ॻाल्हाए बाबा छाजे करे आयो किथां आया ॿुधायो न हलेव थो तूं लाइव साईं मुंहिंजो नालो सरदार खान लखण आहे मां PST आहियां NTS पास घोटकी खां हिन वक़्तु असां पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ जेको आहे प्रेस क्लब कराची ते मौजूदु आहियूं असां सिंध हुकूमत ऐं बाला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त असां नौजवान उस्तादनि जा जेके बि मसइला आहिनि जंहिंमें डेट ऑफ जॉइनिंग खां जेको आहे रेगुलर करणु ऐं PST पोस्ट खे नवनि भर्तियुनि खां अॻु में अपग्रेड करणु एडवांस इंक्रीमेंट बहाल करणु ऐं जेके सेकेंडरी साइड ते प्रमोशन ख़तमु कया विया आहिनि उहे जेके आहिनि बहाल कया वञनि
जेकॾहिं फिलफोर असांजा मुतालबा मंज़ूर न कया विया त पोइ एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो ऐं सिंध असेंबली जा CM हाउस तरफ़ जेको आहे पंहिंजो मार्च कयो वेंदो। वॾी महिरबानी। थोरो अॻियां था वञूं जीअं होॾां साईं वारा था चवनि थोरो अॻियां वञूं पोइ अॻियां जेके वेठा आहिनि त थोरो हुननि सां ॻाल्हाए था वठूं। साईं अभी अचो अचो अॻियां हलो। साईं वारा था चवनि काफ़िला अचनि था पिया उस्ताद माशाल्लाह। हेॾा 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 साईं मक़सूद भाई आयो आहे साईं गस्ता कनेक्टेड आहियो नी भाउ? हा बिल्कुलु साईं सां मिलूं पिया था कचहरी। अस्सलाम वालेकुम। लाइव आहियो कनेक्टेड आहियो तव्हांखे मौक़े जो फ़ाइदो वठूं। साईं वेठो आहे जिंदाबाद। साईं अभी साईं मक़सूद मैसरी जी वॾी महिरबानी आहे। उस्तादनि सां हमेशह हर वक़्तु गॾु हूंदो आहे ऐं अॼु बि हिते कराची प्रेस क्लब अॻियां जेको उस्ताद जो धरणो आहे अॼु बि असां सां गॾु आहे। साईं खां पुछा कयूं था जेके असांजा मुतालबा आहिनि या जेका इहे टीचर्स जी जदोजहद आहे उन हवाले सां साईं जा तासुरात जेके बि आहिनि उहे तव्हां ते पहुचायूं था। अॼु प्रेस क्लब कराची जे दरवाज़े ते मुख्य गेट ते सिंध जो नौजवान टेस्ट पास जेको उन्हनि पंहिंजी हिकिड़ी टीचर्स कोऑर्डिनेशन कमेटी ठाही आहे अॼु उहे सरापा एहतजाज आहिनि पंहिंजे जाइज़ मुतालबनि जे करे ऐं उन्हनि जो उहे मुतालबा आहिनि त बाबा जेके मराहतुनि सां तव्हां असांखे भर्ती कयो आहे उहे असांखे ॾियो। जीअं हिननि जो चवणु आहे त बाबा असांखे अपग्रेडेशन असांजो राइट आहे असांखे ॾियो। जॾहिं हाणे अपॉइंटमेंट 14 ग्रेड में कयो था त असांखे 9 जे बजाए 14 साॻियो ई असांखे कंटिन्यू करे ॾियो। ऐं उन खां पोइ जेको असांखे भर्ती कयो अथव त तव्हां उन तारीख़ खां वठी असांखे रेगुलर कयो। छा लाइ त जेकॾहिं उन तारीख़ खां वठी रेगुलर नथा कयो त सालनि जा साल सीनियरिटी मरे थी न छड़ो उन्हनि जे पघारुनि ते फ़र्क़ु पए थो पर उन्हनि जे प्रमोशन ते बि फ़र्क़ु पए थो। हाणे इहे जेके हिननि जूं इहे खणी सम्झो त हिकिड़ो नौजवान उस्ताद जेको टेस्ट पास करे अचे थो इहो इनखे असां हिकिड़ो सदन मुआशी क़तल पिया सम्झूं। तंहिंजे करे हिननि खे बरातूं जेके जाइज़ मुतालबा आहिनि हिननि जा त इनिशियल अपॉइंटमेंट खां हिननि खे रेगुलर करियो ऐं इन नौजवान उस्तादनि खे जेका अपग्रेड करे 14 ग्रेड में ॾिनो वञे जीअं नई भर्ती कयो था। ऐं हिकिड़ा उस्ताद आहिनि जेके नवां भर्ती थिया आहिनि उन्हनि खे सालियानी इंक्रीमेंट्स नथा ॾियो। हाणे इहो तव्हांजो जेको डबल स्टैंडर्ड आहे इहो पूरी क़ौम खे तकलीफ़ में विझी छॾियो आहे। मतिलबु ठीको खयो आहे न सिंध सरकार त सदाईं उस्ताद रोडनि ते बीठो हुजे लठियूं खाए ऐं आंसू गैस खाए। आख़िर हिननि वटि वेठल माण्हू पंहिंजे अकुल मां कमु छो नथा वठनि। सेक्रेटरी एजुकेशन उनखे दर्द बि चए थो त मूंखे तालीम खे सुधारण जो दर्द बि आहे त हीउ कहिड़ो दर्द आहे त नौजवान उस्ताद बीठो प्रेस क्लब ते नारा हाणे ऐं साईं उन्हनि खे पुछणु कोन वञे। साईं खे गुज़ारिश ई आहे त जेके तव्हांजे घर में माण्हू वेठल आहिनि उहे सिर्फ़ु 2 नंबर माण्हू आहिनि ऐं उहे पंहिंजा मुतालबा तव्हां खां रोज़ु तव्हां सां सेल्फी कढा आहियूं पंहिंजा मुतालबा मंदिराई था वञनि पर इहे सभु उस्ताद नुमाइंदा न आहिनि। इन्हनि जा बयान पढ़ो इहे चवनि था त हीअ जेका नौजवाननि जी इहा छुड़वाग तहरीक आहे। अफ़सोस आहे मूंखे तव्हां छुड़वाग ॿोली ॻाल्हाइणु बंदि कयो। हीउ उस्ताद छुड़वाग न आहे हीउ सिंध जो टेस्ट पास नौजवान आहे। हिननि खां लातालिकी ॾेखारींदव वक़्तु उहो ईंदो जो हीउ तव्हां खां लातालिक थी वेंदा ऐं तव्हां बयान जारी करण जहिड़ा बि न रहंदो। सिंध सरकार खे खपे त उस्ताद नौजवान जेके हिते इhtजाज ते वेठा आहिनि असां गस्टा सिंध जे तरफ़ां सिंध जे तरफ़ां नौजवान उस्तादनि खे यकीन था ॾियारियूं त किथे बि तव्हांजो सॾु थींदो वक़्तु ऐं टाइम न ॾिसंदासीं या महिल न ॾिसंदासीं। असां पहिरें प्यादा पंहिंजो पघार वाहींदा रत वाहींदा तव्हां सां गॾु हूंदासीं जेसीं तव्हांजा मुतालबा मंज़ूर न थींदा उस्तादनि जा तेसीं ताईं असां इन्हनि उस्तादनि सां गॾु आहियूं जेके असांजा आहिनि। हीउ नौजवान उस्ताद मुस्तक़बिल जे यूनियन जो लीडर आहे वारिस आहे। इहे जेके पोइ ट्रैक ते हली ऐं ऑफिसरनि जे मदद सां खटी था अचनि ऐं ऑफिसरनि सां गॾु वेठा आहिनि ख़बरदार इन्हनि खे असां ख़बरदार था करियूं त उस्ताद सां हर तकलीफ़ में गॾु हुजणु इहा यूनियन आहे। न त ॿी सूरत में सम्झंदासीं त चौकीदार चोर जो साथी थी वियो आहे। सर हिते हिकिड़ी ॻाल्हि इहा करणु बि ज़रूरी आहे। तव्हांखे यादि हूंदो 4 साल पहिरीं
हिते ई असां वेठा हुआसीं प्रेस क्लब ते त उते असांजी जेका तंज़ीम आहे पेटेल उन्हनि चयो त हीअ उस्ताद ईंदा आहिनि ला तालुके जो इज़हार कयो जंहिं ॾींहं ते लाठी चार्ज जी शेलिंग थी जॾहिं असां वञूं पिया मार्च करणु उन ॾींहं ते नाश्ता पिया वेठा कनि हिते CM हाउस में लंच पिया वेठा कनि खाना पीना कनि पिया हाणे अहिड़ा माना लफ़्ज़ ॻाल्हाया थो जंहिंसां सभु ॾुखारा पिया आहिनि उस्ताद त शुरूआत हाणे शुक्र आहे जेके नौजवान जनरेशन नई आई आहे शुरूआत माना तव्हांखे लॻे थी तव्हां वॾा आहियो तव्हां खां मां पुछां थो ही जेके सिंध जा नौजवान अॼु इतिजाद ते वेठा आहिनि पेटल हुजे या गस्ता हुजे ही उन्हनि जी कुवत आहिनि ही मुस्तक़बिल जूं क़यादतूं आहिनि ही शुरूआत न आहिनि ही असुल वारिस आहिनि असां कुल पुढ़ा जेके 30 सालनि खां वठी जेके क़ाबिज़ आहियूं न कॾहिं मेरिट ते खटी कोन आया आहियूं असां कुराड़ा असां सदाईं पंहिंजनि खे नवाज़े ऐं पंहिंजे मुखालफ़नि खे ड्राहे ऐं पोइ खटींदा आहियूं इहे जेके इलेक्शनूं इन चोर दरवाज़े खां खटींदड़ जेके आहिनि माण्हू इहे पाण खे दुरुस्त कनि ही उन्हनि जो जॾहिं सिंध जो उस्ताद रोड ते वेठो आहे त तव्हां कहिड़े अयाशुनि में पूरा आहियो मां कंहिंजी दिलाज़ारी करणु नथो चाहियां सभु मुंहिंजे लाइ मुस्न आहिनि सभु मुंहिंजूं क़यादतूं मुंहिंजे लाइ लाइक़ु इज़त आहिनि पर उहो वधीक लाइक़ु इज़त आहे जेको उस्ताद सां गॾु रोड ते हूंदो उस्ताद जे मुतालबनि जे लाइ उन्हनि सां गॾु हूंदो ख़ुदा जे वास्ते शुरूआत बयानु तव्हां जारी न कयो हीअ असांजो मुस्तक़बिल आहिनि हिननि सां ज़्यादती थिए हिननि खे इंक्रीमेंट ॾियनि असांजो शुरूआत आहिनि हिननि खे अपग्रेड न कनि ही शुरूआत आहिनि हिननि खे प्रमोशन न ॾियनि ही शुरूआत आहिनि अरे बाबा तव्हां हिननि जे लाइ जदोजहद हलायो हिननि खे निकिरण जी कहिड़ी ज़रूरत आहे बाबा रोडनि ते हीअ जेकॾहिं तव्हां असां अॼु तकलीफ़ हुई आहे हर यूनियन में मुख़्तलिफ़ धड़ाबंदी थी वई आहे हाणे धड़ाबंदीअ जो सबबु इहो आहे त तव्हां माण्हुनि जा मुतालबा मंज़ूर न कंदव JST उस्ताद नौजवान अपॉइंटमेंट थियो अॼु हू पोड़ो वञी थियो रिटायरमेंट ते हुनखे तनज़ीम हुनजे लाइ छा कयो आहे कुझु कोन कयो अथई यूनियन पोइ बि चवनि त हे शुरूआत आहे नौजवान उस्ताद खे इंक्रीमेंट तौर भर्ती हुनखे इंक्रीमेंट न ॾियनि इहे सभु रवशूं बंदि करणियूं पवंदियूं यूनियन आहे ई उस्तादनि जे बहबूद जे लाइ यूनियन पंहिंजा पेट भरण लाइ न आहे त पाण त अमीर थिया वञूं सिधो उस्ताद ग़रीब थियो वेठो डिमांड करे चवनि शुरूआत आहिनि शुरूआत न आहिनि ख़ुदा जे वास्ते सभु सुलझल क़यादतूं थियो ऐं साले बणिजो पंहिंजे नौजवाननि उस्तादनि सां गॾु हुजो बाक़ी हाणे अखरनि जे विच जोई अड़ी आहे इश्क जी चाढ़ी मूल न चढ़ी आहे लफ़्ज़नि में न फासो लफ़्ज़ फासंदो त इश्क जेको आहे उहो कंहिंजो इंतज़ारु न कंदो आहे महिरबानी करे हिननि सां गॾु बीहो अचे हे नौजवान मुस्तक़बिल जो सरमायो आहिनि ही तव्हां सां मां अॼु हिन प्लेटफॉर्म में चवां थो अॼु 100 आहिनि सुभाणे 1000 थी लखनि जी सूरत में बणबव पोइ तव्हां कुंडाए था थिया वेठा हूंदो क़यादतूं इहे हूंदव वक़्तु अथव हिननि सां गॾिजो ऐं हिननि जा मुतालबा तारीख़ी तौर मंज़ूर थींदा इहा नेचर आहे फितरत आहे विड़ी पंहिंजा हक़ वठंदा रेगुलर बि हिननि पाण खे पाण करायो तव्हांजे ॾाढे जी असांखे ख़बर आहे तव्हां त 17 18 19 में बि हिन नौजवान खां लातालुक हुयो त इहे शुरूआत आहिनि पोइ जेकॾहिं असां जहिड़ा फ़क़ीर वेहनि पिया त वरी शौक़ा था पिया ॾियो उन टाइम ते 2017 में लफ़्ज़ इस्तेमालु थियो वातगाड़ा वातगाड़ा उस्ताद इहे जेके चवंदा त इहे वातगाड़ा आहिनि 2017 में उन टाइम ते वातगाड़ा हाणे इहे वातगाड़ा हिननि जूं अखियूं ॾिसण न पियूं त वातगाड़ा आहिनि ही पान पिया खाइनि हिननि जे लॻे त वातगाड़ा आहिनि परेशान न थियनि इहे परेशान आहिनि तव्हांजे महिनतुनि खां त इहे असां किथे क़यादतूं छिनी न वठनि बहरहाल हाणे यूनियन ते कराइण खां वधीक मां हुकूमत खां मुतालबा था कयूं मूंखे पंहिंजनि ते मूंखे मयार ॾियणु ज़रूरी हुई छो त असां क़यादतूं कयूं था पंहिंजी वारस दोस्तनि जी वारसी असांखे करणी आहे दिलाज़ारी करण जे बजाए हिननि सां वेहो अचे असांखे एतिरा अथव त सही हे अचे जेको आहे नौजवाननि खे ताक़त था ॾियनि ऐं असांजे साण में हिननि खे न छॾियो तव्हां अचो हिननि जी मालिकी कयो असां ॻोठ हलिया वेंदासीं वाइदो आहे तव्हां सां असांजो को बि इख़्तिलाफ़ कोन्हे जो अथव शफ़ी मन सठियो मक़सूद महज़र उन जी संगत साथ उन्हनि सां गॾु अचे वेठी आहे अरे बाबा असां त चई छॾियो आहे त अमेरिका में उस्ताद सां ज़ुल्म थींदो त सिंध में एहतिजाज कंदासीं उस्ताद सां असांजो त लेखो ई कोन्हे न तव्हां था चओ त तव्हां हिननि सां वियो असां वापसि वञण लाइ तयारु आहियूं पोइ वरी ॻोठे पंहिंजे तव्हांखे दर ते बि हिननि सां एहतिजाज करे पंहिंजी हिननि सां गॾु हूंदासीं महिरबानी करे सिंध सरकार खे बि अकुल जो मुज़ाहिरो करणु खपे त हिन नौजवान उस्तादनि जा पंहिंजा मुतालबा फौरी तौर ते मंज़ूर कनि ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ जीअं हिननि में इहा तकलीफ़ ख़तमु थी वञे सभु वञी स्कूलनि में हीअ नौजवान उस्ताद पढ़ाइनि हिननि जा जाइज़ मुतालबा फिलफोर मंज़ूर कया वञनि वॾी महिरबानी साईं साईं मक़सूद मैसर असां सां गॾु हुयो हा तव्हां ॾिसो था पिया उस्ताद अञा अचनि था पिया
साईं मक़सूद मैसर खां जल्दी में थोरा तासुरात वरितासीं ऐं उन खां बाद में ही असांजो जेको प्रोटेस्ट आहे कराची प्रेस क्लब अॻियां उहो जारी सारी आहे ऐं काफ़िला आहिस्ते आहिस्ते रवां आहिनि ऐं ॿियो तव्हां थोरो इहो बि ॾिसंदा हूंदो त काफ़ी उस्ताद जेके आहिनि ज़ाहिर कुझु सवेर बि आया हुया त उहे पंहिंजे खाइण पीअण जे हवाले सां हेॾे होॾे घुमनि फिरनि था पिया सो आहिस्ते आहिस्ते जमा थींदा ऐं जेको बि नेक्स्ट जेको बि असांखे हिते करिणो आहे जेको बि नेक्स्ट लाइ अमल हूंदो उहो हिते अनाउंस कयो वेंदो ऐं उन खां तव्हांखे असां बिल्कुलु इंफॉर्म कंदा रहंदासीं ऐं लाइव सेशन ही कंटिन्यू रहंदो कनेक्टेड रहो ऐं जेके दोस्त असांजा जेके टीचर्स आहिनि ऐं जेको सिंध टीचर्स कोऑर्डिनेशन कमेटी जो जेको व्हाट्सएप ग्रुप आहे उन में तव्हां शेयरिंग करे वठिजो ऐं उन सां गॾोगॾु जेके बि टीचर्स जे हवाले सां जेके ग्रुप्स आहिनि उन में महिरबानी करे शेयर कजो त जीअं जेके असांजा मुअज़्ज़िज़ आहिनि उस्ताद उन्हनि जो जेको मौक़ुफ़ आहे उहो सभिनी ताईं पूरी सिंध ताईं पहुची वञे ऐं जेके घरनि में वेठा आहिनि उहे घटि में घटि इहो कमु करे वठनि शेयरिंग वधि में वधि कंदा रहनि त जीअं असांजो जेको बि मौक़ुफ़ आहे उहो हर कंहिं ताईं पहुची वञे त असांजो जेके डिमांड्स आहिनि उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि साईं हेॾा प्रदीप कुमार साहिबु मूंसां गॾु आहे ऐं साईं सां तो हितां मीडिया जा जेके आहिनि उहे कुझु दोस्त आयल आहिनि उहे चवनि था पिया त कुझु शयूं हिते फॉर्मेलिटीज़ तव्हांखे ख़बर हूंदी प्रेस क्लब जूं हूंदियूं आहिनि उन में प्रेस रिलीज़ वग़ैरह ॾियणी हूंदी आहे प्रदीप फ्री आहियो त ॻाल्हायो न मां ॾाढो ॻाल्हाए चुको आहियां थोरो सही आहे कमु करे वठो लाइव हले दुनिया जा उस्ताद साहब ख़ुशि थींदा आहिनि त असीं वेकेशन पंहिंजे मासूम बच्चनि सां टाइम गुज़ारींदासीं पर अफ़सोस आहे सिंध गवर्नमेंट ते अफ़सोस आहे हिननि नाहलनि ते करप्ट माण्हुनि ते जेके सदाई उस्तादनि जे मसइलनि खे रोलाड़े जो शिकार बणाए तव्हां असां पढ़ाईंदड़ उस्तादनि खे रोडनि ते आणींदा आहिनि मूंखे इन्हनि जो नालो वठंदे बि शर्म थो अचे पर इन्हनि बेहया इन्हनि खे शर्म नथो अचे उस्तादनि जा जाइज़ मसइला हल करण जे बजाए उन्हनि खे रोले उन्हनि खे रोडनि ते आणे उन्हनि जी तज़लील कनि था उहो ॾींहुं परे न आहे जो मग़रबी मुल्कनि वांगुरु हिन मुल्क जो को बि लोकल माण्हू उस्ताद थियण जे लाइ तयारु न हूंदो ऐं पोइ हिननि खे इंडिया मां अफ़गानिस्तान मां बंगाल मां ॿाहिरां उस्ताद आणणा पवंदा उन ॾींहं खां डिॼो जॾहिं तव्हांजी सकाफ़त तव्हांजो कल्चर तव्हांजो दीन धर्म तव्हांजो मज़हब तव्हांजी ॿोली सभई खाक में मिली वेंदी तव्हां सां पढ़ियल लिखियल उस्तादनि सां केसी ते असां गादियूं कंदो केसी ते असांखे रोडनि ते केलींदो केसी ते असांखे पंहिंजे मासूम बच्चनि खां परे कंदो ख़ुदा असांजा जाइज़ मुतालबा आहिनि असां अॼु ताईं कंहिं बि उस्ताद पाकिस्तान जे कंहिं बि उस्ताद नाजाइज़ मुतालबो न कयो आहे त असांखे किरोड़े रुपया ॾियो जीअं ठेकेदार ठीकनि में खाई था वञनि असांजो उस्ताद कॾहिं बि अहिड़ो मुतालबो न कयो आहे त करप्ट कामोरे वांगुरु किरोड़नि जी बजट हुजे उहा हड़प करे वञनि असां पंहिंजो हक़ था घुरूं कहिड़ो हक़ था घुरूं असांजो हक़ आहे त JST खे 17 स्केल ॾिनो वञे जेको हुनजो राइट आहे असां हक़ था घुरूं त ट्रेंड इंक्रीमेंट असांजो हक़ आहे उहो असांखे ॾिनो वञे छो नथो ॾिनो वञे असांजो हक़ आहे त तव्हां नई जेका पॉलिसी ठाहियो ख़ुदा कुझु रहम कयो कहिड़ियूं पॉलिसी था ठाहियो कंहिंखां था पॉलिसियूं ठाराहियो कंहिंखां था पॉलिसियूं ठाराहियो उहो माण्हू त ॾिसो उहो पढ़ियल लिखियल फोकल पर्सन त ॾिसो जंहिंखां पॉलिसी था वठो कॾहिं तुर्की खां पॉलिसी था वठो कॾहिं इंग्लैंड खां था वठो कॾहिं अमेरिका खां था वठो हीउ जेको शऊर वेठो आहे कॾहिं हिननि खे तव्हां इन्वॉल्व कयो आहे असीं स्टेक होल्डर आहियूं एजुकेशन जा कॾहिं तव्हां असांखे इन्वॉल्व कयो आहे त अचो असां सां वेहो 60 साल ताईं 60 साल ताईं तव्हां असांजे पैसनि मां कटौती था कयो जॾहिं असां रिटायर था थियूं त उहे पैसा कंहिंजी मद में था वञनि कंहिंखां पुछा कयूं जॾहिं थोरी थोरी ॻाल्हि ते कोर्टूं 100 मोटो एक्शन वठंदियूं त असांजा किरोड़े रुपया काॾे था वञनि
छो नथा उन ते सो मोटो एक्शन वठो। मुंहिंजा दोस्तो, असांजा जायज़ मुतालबा, असांजो इंक्रीमेंटूं, असांजा 3-4 साल सर्विस में हलिया वजन, केतरनि असांजे दोस्तनि असांजी अदन जी सर्विस मैच्योर न पई थिए, उन्हनि जो कसूर कहिड़ो आहे? तो हू मेरिट ते आया आहिनि, हू पढ़ी लिखी आया आहिनि, हू टेस्टूं क्वालिफाई करे आया आहिनि, कमीशन करे आया आहिनि। असांजो कसूर इहो आहे? न साईं न। घणो थियो? उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद। जंग असांजी जारी आहे, जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। जिंदाबाद, 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 जिंदाबाद। जस्टिस, 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 जस्टिस। जिंदाबाद, जिंदाबाद। जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद, उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद। असांजा जायज़ मुतालबा मंजूर कयो, जायज़ मुतालबा मंजूर कयो। ना मंजूर, ना मंजूर। जस्टिस, जस्टिस। जिंदाबाद, 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 जिंदाबाद। जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। सर ना तो आपने कैंपस स्कूलों की बात की, ना क्लस्टर वालों की बात की। आप बात करें, आप बात करें। ये लाइव चल रहा है ग्रुप्स में, हर जगह पे, सोशल मीडिया पे। मैं सिंधी शायद नहीं, उर्दू में बात करें ना आप, उर्दू में बात करें। क्या करूं? इसी मौजू पे आ रहा है, इसी मौजू पे आप जो भाई ने कोई रह गई है ना बात, आप वो करें। अस्सलाम वालेकुम, मैं नसीमा पीर बख्श बात कर रही हूँ। मेरा ताल्लुक भी एजुकेशन, सिंध एजुकेशन से है और मेरा स्कूल भी इस वक्त जो है ना कैंपस की जद में आया हुआ है। और जब से स्कूल कैंपस हुए हैं, हम प्राइमरी वालों की हालत ऐसी है जैसे किसी यतीम, कोई मतलब नारवा यतीम हो। कुछ यतीमों के सर पे तो हाथ रख भी दिया जाता है, हमारे सर पर तो हाथ भी नहीं रखा जाता। इस तरह की हालत है हमारी। 16 ग्रेड दे दिया गया हमें टाइम स्केल से और 12 साल हो गए मुझे बीएड एमएड किए हुए, लेकिन अभी तक मेरा प्रमोशन रुका हुआ है। मेरा नहीं, कई है, 1 लाख हजारों का प्रमोशन रुका हुआ है। क्यों? और हमें क्लस्टर पॉलिसी नहीं चाहिए। हमारे प्राइमरी स्कूलों को अलग करें और हमें कोई 17 ग्रेड का ऑफिसर नहीं चाहिए। प्राइमरी में ही इतने अच्छे और बासलाहियत टीचर्स मौजूद है। मैं खुद अपने स्कूल की एचएम थी और अभी भी एचएम हूँ। तो मराए मेहरबानी हमारी प्राइमरी से ही हमें कोई एचएम दिया जाए, यही हमारा जो ना यहीं से मुकर्रर कर दिया जाए। कोई बाहर से बंदा हमें नहीं चाहिए और ना ही उसको जो ना हम अपने स्कूल में बर्दाश्त करेंगे। बाकी जीएसएन, जी एजुकेशन, जीएसएन एजुकेशन। वॾी महिरबानी। अदी चए पई त साईं कुझु ॻाल्हाए पियो, उन खां बाद में कुझु शयूं के साईं आरिफ साहब खां अचो, तव्हां हाणे तासुरात पंहिंजा ॾियो। मां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं तव्हां ॾिसो त उस्तादनि जो हिकिड़ो वॾो हिते जोश आहे, जज़्बो आहे, उस्तादनि जो अज़म आहे त पंहिंजे हक़नि जी हासिलात कंदासीं। ऐं आउं दोहराईंदो आहियां असांजे मान वारे अरबाब भाई जो, जंहिं उस्तादनि जी आवाज़ खे हर जाइ ते पुॼाए पियो। ऐं कुझु देरि में उस्तादनि जो इरादो आहे त मूव करण जो, त उहो सेक्रेटेरिएट ऑफिस जे साम्हूं धरनो हणंदा ऐं हिकिड़ो पंहिंजे मुतालबनि जी मञता, जेको मुतालबा त सभी उस्ताद तव्हांखे ॿुधाए चुकिया हूंदा, पर तंहिं हूंदे बि असां
हिकिड़ो जोश जज़्बे ऐं वलवले सां असीं हिते मौजूदु आहियूं। असांजो अज़म जारी आहे, जारी रहंदो। महिरबानी। साईं उस्ताद अरशद जेको आहे मुंहिंजे शहर जो, हिकिड़ो मिंट अचो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त अॼु वरी सिंध जो उस्ताद वेकेशन जा ॾींहं कराची प्रेस क्लब जे ॿाहिरों गुज़ारे रहियो आहे पंहिंजे जाइज़ मुतालबात जे लाइ। जाइज़ मुतालबात कहिड़ा आहिनि असांजा? इनिशियल डेट खां मुक़ररी नवनि उस्तादनि खे अगरि तव्हां 16 पोस्ट अपग्रेड कई आहे त पुराणे मेरिट ते भर्ती थियल उस्तादनि खे बि जेको आहे उहो 14 ग्रेड ॾिनो वञे। PST टू JST जेको फार्मूलो ठाहियो वियो आहे उन ते उस्तादनि खे जेको आहे प्रमोट कयो वञे। 50% कोटा जेका तव्हां ॾिनी आहे ऐं उन खां अलावा 2000 खां जेके बंदि इंक्रीमेंटूं आहिनि उहे बहाल कयूं आहिनि। अधु उस्ताद जेके आहिनि उहे इंक्रीमेंटूं खणी रहिया आहिनि, अधु न खणी रहिया आहिनि। इहे जाइज़ मुतालबात जे हसूल लाइ अॼु असां गंबड़ खां कराची आया आहियूं ऐं तव्हां ॾिसी सघो था त हाजी शफ़ीमन सठियो साहब बि हिते उस्तादनि जे विच में मौजूदु आहे ऐं इंशाअल्लाह ताला पंहिंजा मुतालबात जेके आहिनि उहे असां वठी ऐं पोइ हितां उथंदासीं। वॾी महिरबानी। बिल्कुलु इहे साईं अरशद जेको आहे असां सां गॾु हुयो। साईं अमान अब्बासी साहब असांखे ज़िम्मेवारियूं सर अंजाम ॾिए थो पियो मीडिया जूं, पर हाणे साईं खे सर उस्ताद खे ऑलराउंडर हुजणु घुरिजे, सभु कम करणु घुरिजनि। जीअं असां पोलियो वारनि खे ॾियारींदा आहियूं, मां चवां थो पहुचंदा त हेठां कमेंट्स पिया अचनि त उस्ताद वारा सभु मीडिया वारा साथ बि गॾु लॻा हर कमु अचणु घुरिजे सर जे हवाले सां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त सिंध टीचर्स कोऑर्डिनेशन कमेटी जेको आहे अमली जिदोजहद जो ऐलान कयो हो ऐं 14 तारीख़ ते डिसंबर जे ते समूरा उस्ताद तालकनि जे लेवल ते प्रेस क्लबनि ते निकिता ऐं पंहिंजे मुतालबनि खे दोहिरायो। उन खां पोइ वरी 16 डिसंबर ते उस्ताद जेको आहे ज़िलनि लेवल ते निकिता ऐं मुतालबनि खे दोहिरायो। अॼु अल्हम्दुलिल्लाह हे कराचीअ में असांजो मरकज़ी प्रोटेस्ट आहे जंहिंमें असांजे टेस्ट पास उस्तादनि सां सीनियर उस्ताद बि कुल्हो कुल्हे में मिलाए बीठा आहिनि, जंहिंजे लाइ असां उन्हनि जा ॾाढा मशहूरु आहियूं त हो असांजे मुतालबनि जी महिनत जे लाइ हिते आया आहिनि। हे समूरनि टेस्ट पास उस्तादनि जो जेको आहे गॾियल काज़ आहे त हींअर जेकॾहिं हीअ वीडियो ॿिया दोस्त ॾिसणु वेठा त उन्हनि खे गुज़ारिश आहे त अचे हिन बहितरीनु काज़ जो उम्दे काज़ जो हिसो थियनि। हाणे तव्हां ताईं पहुता हूंदा मुतालबा, मां उन्हनि खे दोहिरायां थो त असां उस्तादनि जो मुतालबो आहे त जेके प्राइमरी उस्ताद असांजा BPS 9 में कमु पिया था कनि उन्हनि खे BPS 14 में अपग्रेड कयो वञे फौरन, छो त जेका नई रिक्रूटमेंट आहे उहा ऑलरेडी BPS 14 में थिए थी पई। उहा टेस्ट पास उस्ताद आहे, ही समूरा टेस्ट पास उस्ताद आहिनि, क्वालिफाइड उस्ताद आहिनि, मेरिट ते आयल आहिनि। लिहाज़ा हिननि जो राइट आहे त पहिरियों हिननि खे तव्हां BPS 14 ॾियो। लिहाज़ा असांजो पहिरियों मुतालबो इहो आहे। ॿियो मुतालबो असांजो इहो आहे त 2001 खां अॻु में जॾहिं टेस्ट खां सवाइ डायरेक्ट रिक्रूटमेंट थींदी हुई त हर उस्ताद पहिरें ॾींहं खां रेगुलर हूंदो, हुन जा अलाउंसिस हूंदा, हुन जूं समूरियूं इंक्रीमेंट्स हूंदियूं, हुन ते को सर्विस जेका तलवार कॉन्ट्रेक्ट ई कोन लड़कंदी। अनफॉर्चुनेटली जॾहिं खां वठी मेरिट आयो आहे, जॾहिं खां वठी क्वालिटी आई आहे, जॾहिं खां वठी स्टैंडर्ड आयो आहे, तॾहिं खां वठी इहो कॉन्ट्रेक्ट ई तलवार आहे त असांजूं इंक्रीमेंटूं कटियल आहिनि, असांजा अलाउंसिस कटियल आहिनि, सीनियरिटियूं कटियल आहिनि। त हाणे असांजी गवर्नमेंट खां इहा रिक्वेस्ट आहे त जेके बि टेस्ट पास उस्ताद 2001 खां 2021 ताईं हींअर ताईं आहिनि फिल फोर समूरनि उस्तादनि खे डेट ऑफ अपॉइंटमेंट खां रेगुलर कयो वञे ऐं उन्हनि जा जेके फाइनेंशियल बेनिफिट्स आहिनि उहे बि उन्हनि खे ॾिना वञनि। टी जेका असांजी मुतालबो आहे उहो इहो आहे त असांजा जेके प्राइमरी उस्ताद आहिनि उन्हनि जा प्रोमोशन्स रुकिया पिया आहिनि। उहे प्रोमोशन्स जो मामिलो जेको आहे टाल मटोल जो शिकार आहे। इहा टाल मटोल ख़तमु करे फौरन प्रोमोशन्स अनाउंस कया वञनि नई पोस्टिंग्स खां अॻु में। ऐं जेको असांजा नओं जेको JST ऐं PST अचे थो, असांजे अखियुनि जो तारो आहे। बहितरीनु टेस्ट, ॾुखी टेस्ट ॾेई ऐं मेरिट हिकिड़ो बहितरीनु मेरिट साम्हूं आयो आहे। असांजा भाउर आहिनि, असांजी टीम ठहंदा, असांजो राइट हैंड थींदा, पढ़ाइण में क्वालिटी बहितर थींदी। असां उन्हनि खे वेलकम था चऊं। असां सिर्फ़ु इहो था चऊं त गवर्नमेंट बराबरीअ जो सलूक करे। जेके मराहतूं पुराणनि उस्तादनि खे आहिनि, डायरेक्ट अपॉइंटमेंट वारनि उस्तादनि खे आहिनि, उहे टेस्ट पास उस्तादनि खे ॾिनियूं वञनि। अच्छा, उन खां अलावा HST सीनियर HST उस्ताद जेके आहिनि उहे उस्ताद न प्रमोशन अवेल था कनि
HST खां हेड मास्टर BPS 17 जो इन फोरगो था कनि छो त उन्हनि जे लाइ पे प्रोटेक्शन जो मसइलो आहे लिहाज़ा फोरगो कंदा त सीनियरिटी लिस्ट अॻिते हलंदी ऐं टेस्ट पास उस्तादनि खे मौक़ो मिलंदो त हू वरी इन एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट ते अचनि ऐं बहितर कनि तालीम जे मयार खे। असांजो हींअर मुतालबो आहे त जेके दोस्त फोरगो नथा कनि ऐं प्रमोशन बवेल नथा कनि अहिड़ो मैकेनिज़म डिवाइस कयो वञे 4-5 ॾींहंनि जे अंदरि जीअं इहो सॼो लूप बाईपास थिए ऐं मेरिट पास उस्तादनि खे जेको आहे BPS 17 में प्रमोशन्स ॾिना वञनि। उन खां अलावा असांजे प्राइमरी उस्तादनि जो बि हिकिड़ो मुतालबो आहे त प्राइमरी स्कूल ते प्राइमरी उस्ताद जेको सीनियर आहे जेको इन तालीम खे सिस्टम खे सम्झे थो पेडागॉजीअ खे सम्झे थो निज़ाम हलाइण खे सम्झे थो उन ई उस्ताद खे प्रोमोट करे 17 में रखी प्राइमरी स्कूल जो हेड मास्टर रखियो वञे त ऐं जेका तमामु अहम ॻाल्हि आहे यानी लर्निंग टीचिंग जो जेको माहौल आहे उहो जीअं तव्हां इंटरनेशनली आइडियल क्लास में ॾिसो था त केॾा सेफ एंड साउंड एंड वेल लाइटेड हुनजो एम्बियंस पढ़ाई वारो आहे। असां वटि बिल्कुलु हुनजे उबतड़ा झूपड़नि में था स्कूल हलनि वणनि जे हेठां था स्कूल हलनि ज़मीन ते ॿारड़ा वेठा आहिनि शदीद सर्दी शदीद गर्मी न पीअण जो पाणी आहे ज़मीन ज़्यादातर ग्राउंड वाटर जेको आहे उहो सॼो सेलाइन थी वियो आहे मिनरलाइज़ थी वियो आहे त न पीअण जो पाणी आहे नियाणियुनि जा स्कूल आहिनि त उन्हनि खे बाउंड्रियूं कोन्हनि नियाणियुनि जा स्कूल आहिनि उन्हनि खे टॉयलेट कोन्हनि त हाणे इहे बेसिक फैसिलिटीज़ उस्ताद पूरियूं कंदो इहा गवर्नमेंट खे पूरो करिणो आहे गवर्नमेंट अलाए छो इन पासे बिल्कुलु ध्यानु नथी ॾिए। असां त चाहियूं था त असांजे तालीम जो मयार इंटरनेशनल थिए ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं समूरियूं बुनियादी सहूलियतूं बि स्कूलनि खे ॾींदव उन्हनि खे ICT जूं सहूलियतूं ॾींदव कनेक्टिंग क्लासरूमनि जा ॾींहं आहिनि अॼुकल्ह त जेको आहे सॼी दुनिया सां असांजा क्लास कनेक्ट थियनि स्टैंडर्डाइज़ेशन अचे क्वालिटी अचे त असांजे स्कूलनि खे ICT ॾियो असांजे स्कूलनि खे एनर्जी लाइ उन जूं नीड्स पूरियूं कयो सोलर ॾियो उन्हनि खे RO प्लांट आणी ॾियो त जीअं ड्रिंकिंग वाटर प्योर मिले ॿारनि खे इहे बाउंड्री वॉल्स ॾियो टॉयलेट्स ॾियो इहे असांजा मुतालबा आहिनि ऐं असां सम्झूं था त सरकार में हींअर जेको असांजो सिटिंग सेक्रेटरी साहिबु वेठो आहे उहो ॾाढो सम्झू पढ़ियो लिखियो ऐं पुरजण वारो माण्हू आहे हुन ऐं असांजो जेको वज़ीर तालीम आहे साईं जूं ख़िदमतूं विसारण जहिड़ियूं कोन्हनि। असां पंहिंजे मिनिस्टर खे असां पंहिंजे सेक्रेटरी साहिब खे गुज़ारिश था कयूं त हाणे ई हाणे ऑफिस छॾनि हिते अचनि पंहिंजे उस्ताद हे तव्हांजी टीम आहिनि हे तव्हांजो राइट हैंड आहिनि हिननि सां मिलनि हिननि जा कंसर्न्स ॿुधनि ऐं हिननि कंसर्न्स खे राइट अवे एड्रेस कनि। इहा मुंहिंजी गुज़ारिश आहे। उस्ताद इताज जिंदाबाद मेरिट जिंदाबाद जीए सिंध जीए पाकिस्तान। थैंक यू वेरी मच। बड़ी मेहरबानी सर बड़ी मेहरबानी। कोऑर्डिनेशन कमेटी जो ये कोई एहतजाज है ये बताओ बंदो ना ये जो एहतजाज है टीचर कोऑर्डिनेशन कमेटी जो है ऐं इन में जेको आहे उस्ताद वॾे अंग में हिते मौजूदु आहिनि ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त उस्तादनि जो मुतालबा उहो आहिनि जेको त कुझु देरि पहिरीं मूं तव्हांखे ॿुधायो त तारीख़ मुक़ररी खां जेको रेगुलर करनि प्राइमरी उस्तादनि खे 17 स्केल ॾियनि मर्ज ऐं कैंपस स्कूल फौरी तौर ते जेको ख़तमु करे प्राइमरी प्रमोशन ऐं अपग्रेडेशन जो मुतालबो शामिलु आहे। ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन वक़्तु उस्तादनि जो हींअर निमाज़ जो वक़फ़ो बि आहे उस्ताद काफ़ी निमाज़ पढ़ण विया आहिनि ऐं जीअं निमाज़ खां पोइ उस्ताद वापसि वरंदा त अॻिते हिकमत अमली जो ऐलान कयो वेंदो। आउं आहियां अरबाब साहिब सां गॾु हिते कराची प्रेस क्लब थी। अरबाब सां गॾु साईं आरिफ कुरैशी साहिबु आहे पंहिंजो नालो नथो ॿुधाए त हींअर अरबाब सो हींअर तव्हां ॾिसो था पिया हींअर कुझु नमाज़ वग़ैरह जो ब्रेक आहे ऐं कुझु लंच वग़ैरह जे हिसाब सां काफ़ी परे खां उस्ताद आयल आहिनि सो हेॾे होॾे थियनि था पिया ऐं काफ़ी हिते वेठा आहिनि। आहिस्ता आहिस्ता जेका बि असांजी जेको बि नेक्स्ट लाहे अमल आहे उहो हिते असां हिन ई पेज ते अनाउंस बि कंदासीं ऐं ॿिया जेके बि डिजिटल मीडिया जेके प्लेटफॉर्म आहिनि अवेलेबल असां वटि जिते हींअर असां लाइव हलूं था पिया जंहिंमें साईं आरिफ कुरैशी बि तव्हां लाइव ॾिसो था पिया साईं आरिफ कुरैशी साहिब जो प्लेटफॉर्म बि हाज़िर आहे उहो बि लाइव अचे थो पियो। जीअं तव्हां उस्तादनि जा मसइला ॾियो ॾींहुं तव्हां ॾिसो था वॾो हिकिड़ो क्राउड आहे ऐं तव्हां ॾिसी सघो था क्राउड वॾो तव्हांजे साम्हूं आहे। उस्तादनि जो हिकिड़ो
जोश आहे, हिकिड़ो जज़्बो आहे, हिकिड़ो वलवलो आहे उस्तादनि जो, त असां पंहिंजे मुतालबा हुकूमत जे साम्हूं रखिया, पर उस्ताद हुकूमत जेको आहे तस्लीम करण जे लाइ तयारु न आहे। ऐं हुकूमत जेॾी महिल तस्लीम करण जे लाइ तयारु न आहे त उस्ताद अॼु मजबूर थी कुझु देरि खां पोइ सिंध सेक्रेटरी ॾांहुं मूव कंदा ऐं उन खां पोइ जेको पंहिंजा उते मुतालबा रखंदा। ऐं ॿुधाईंदो हलां हिन वक़्तु बाबा आरिजो साहिबु हिते असां सां गॾु मौजूदु आहे, जेको लाइव अपडेट पूरी सिंध खे ॾेई रहियो आहे। ऐं असीं कोशिशि में आहियूं त उस्तादनि खे लम्हा में लम्हा जो जेको अपडेट ॾींदा रहियूं। असां ॿिन्ही जो साथ इन करे आया त असीं भई सोशल मीडिया जे वसात सां तव्हां सभिनी दोस्तनि खे हर पल पल जी सूरत हाल खां आगाह करियूं। काफ़ी दोस्त असां सां कनेक्टेड आहिनि ऐं हो ज़ाहिर आहे असांखे माना हू चाहिनि था ऑथेंटिक का शइ किथां न किथां अची वञे। ऐं काफ़ी दोस्त जेके आहिनि असांजा उहे चवनि था पिया, छो त मां हुनजा कमेंट्स पढ़ां थो। इहा सर्विस हिकिड़े आरिफ भाउ कमेंट कयो त अॼु काफ़ी उस्ताद माना रोल अदा था कनि, साफ़िन वारो बि। मां चयो हीअ असांजो पंहिंजो ॾिसो वैरायटी हुजणु घुरिजे हर इंसान में। उस्ताद पोलियो जा फड़ा बि पियारे थो, उस्ताद इलेक्शन में ड्यूटियूं बि करे थो, उस्ताद हाणे वोटर लिस्ट जी वेरिफिकेशन बि करे थो, उस्ताद इहो बि फ़ैसिलो करे थो त पोलिंग स्टेशन किथे हुजणु घुरिजे। जॾहिं एतिरा कम उस्ताद करे थो त पोइ जेको हीउ वारो जेको कमु आहे सोशल मीडिया जो, नओं डिजिटल मीडिया जो जेके नवां टूल्स टेक्निक्स अची वियूं आहिनि हिन दुनिया में, असां उन्हनि खे भरपूर नमूने इस्तेमालु कयूं था। ज़ाहिर आहे उहो एजुकेटेड माण्हू इस्तेमालु करे सघे थो, पढ़ियो लिखियो। हीउ ट्रेडिशनल उहो पुराणो वक़्तु न आहे, हीउ उस्ताद नवां आहिनि, नओं दौरु आहे। ऐं जदीद जेके प्लेटफॉर्म आहिनि उहे असां इस्तेमालु कयूं था पिया, चाहे फेसबुक हुजे, ट्विटर ते हींअर शायदि ट्रेंड हले थो पियो। उन खां अलावा असांजा जेके ॿिया प्लेटफॉर्म आहिनि, व्हाट्सएप वग़ैरह आहे, उहे बि असां एक्टिव करे रखिया आहिनि। साईं आरिफ कुरैशी साहिबु माशाल्लाह काफ़ी एक्टिव हूंदो आहे, जेको हींअर मूंखां पहिरीं ॻाल्हाए थो पियो उनजो। ऐं असां वारो थोरो इहो आहे त हिते जेका शइ ईंदी तव्हां वटि उहा ऑथेंटिक ईंदी। थी सघे थो त का न का न्यूज़ हिते सर्कुलेट कंदी हुजे, का फेक न्यूज़ हलंदी हुजे, त उनजी असां त हाणे ई तरदीद कयूं था। जेका शइ साईं आरिफ कुरैशी वारे हुन तां हलंदी, जेका शइ असां वारनि पेजनि तां हलंदी, उहा ई ऑथेंटिक हूंदी, छो त उहो सिंध टीचर्स कोऑर्डिनेशन कमेटी जो मौक़ुफ़ हूंदो, उन में ॿी का ॻाल्हि न हूंदी। ऐं असांखे कुझु दोस्त हाणे मूंखे कन में ॿुधायो हुयो त कुझु शयूं हलनि थियूं पियूं हुन ते सोशल मीडिया ते, असां हुन जी बिल्कुलु बि तरदीद कयूं था, उहे ॿुधाइणु नथा चाहियूं, वरी हुन सां घणो गंद फैलिजी वेंदो। का बि अहिड़ो कुझु बि कोन्हे, जेका शइ आहे उहा हीअ तव्हांजे अॻियां आहे। उस्ताद वेठा आहिनि, जीअं आरिफ भाउ ॿुधायो त नमाज़ जो ब्रेक बि आहे, थोरो लंच ब्रेक बि आहे, कुझु थोरा उस्ताद हेॾे होॾे ज़ाहिर आहे वॾो सफ़र हुयो, परे खां आया आहिनि, घोटकी खां, सखर खां, मुख़्तलिफ़ शहरनि खां आया आहिनि, हिते पहुता आहिनि। उन्हनि खे थोरो रिफ्रेशमेंट बि खपे, उन खां बाद में वरी हिते जमा थींदा। ऐं जीअं भाउ आरिफ ॿुधायो त हितां खां असां किथे मूव कंदासीं, तव्हां छा सिंध सेक्रेटरेट तरफ़? आरिफ भाउ सिंध सेक्रेटरेट तव्हां चयो, जीअं भाउ आरिफ चयो आहे त हितां जो असांजो प्रोग्राम आहे त हितां असां सिंध सेक्रेटरेट तरफ़ वेंदासीं। बिल्कुलु इहा ई जेका असांजी जेका न्यूज़ आहे आरिफ वारी, इहा ई ऑथेंटिक आहे। ऐं उहा मूवमेंट तॾहिं थींदी जॾहिं असां वरी इकठे थींदासीं। कुझु दोस्त अचनि था पिया, रस्तनि में आहिनि, काफ़िलनि में आहिनि, काफ़ी परे खां अचनि था पिया, सो उहे पहुची वञनि। इंशाअल्लाह ताला वरी असां तव्हां सां जुड़ी वेंदासीं, लाइव कनेक्टेड थी वेंदासीं, साईं आरिफ बि मां बि। उन वक़्तु ताईं अल्लाह हाफ़िज़। कराची प्रेस क्लब तां।